बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आवां जी मेज़बान ताहिरा जो ऐं अॼु स्पेशल ट्रांसमिशन आहे 4 डिसंबर जे हवाले सां। जेकॾहिं असां पंहिंजे कल्चर ते ॻाल्हायूं जंहिंजी सकाफ़त तहज़ीब ऐं तमदन 5000 साल पुराणी आहे। असां जेकॾहिं सिर्फ़ु अजरक खे ॾिसूं था, नीरे ककर सां ॻाढ़े तिर सां जेके ठहियल अजरक हूंदा आहिनि, जेके रंगनि सां रंगियल अजरक हूंदा आहिनि, असांजी सिंध जी अज़ीम निशानी आहिनि। असांजी सिंध जी तहज़ीब त पुराणी आहे, पर जेकॾहिं अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां असां ॻाल्हायूं, हूअं त असां ॾिहाड़ा सेलिब्रेट कंदा आहियूं मुख़्तलिफ़, पर जेकॾहिं मख़सूस सिंधी ॾींहं जे हवाले सां, सिंधी तहज़ीब जे हवाले सां ॾिहाड़ो सेलिब्रेट थिए थो त असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे। असां ख़ुशकिस्मत बि आहियूं त असां सिंधी आहियूं, असांजो एॾो ख़ूबसूरत कल्चर आहे, असांजो एॾो रिच कल्चर आहे। ऐं अॼु जो जेको ॾिहाड़ो सेलिब्रेट थिए पियो, हूअं त काफ़ी सारा स्लोगन्स पाण ॿुधा आहिनि त तालीम जे हवाले सां बि सिंधी ॾींहुं सेलिब्रेट कयो वियो आहे। ऐं मेहरान टेलीविज़न जो बि उन में ॾाढो सुठो ऐं बहितरीनु रोल रहियो आहे। मेहरान टीवी जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां त मेहरान टीवी हमेशह तालीम जे हवाले सां स्लोगन्स हलाया आहिनि, पर अॼु जी स्पेशल ॻाल्हि इहा आहे त असां ॿोॾि मुतासिरीन जे नाव करियूं पिया अॼु जो ॾिहाड़ो। ऐं हूअं बि जेकॾहिं ॾिठो वञे त जिते ख़ुशहाली आहे त छा उते तंगी कोन ईंदी आहे? यकीनन उते तंगी बि ईंदी आहे। ऐं इहे दुनिया जा मिसाल असां वटि मौजूदु आहिनि। कोविड जो टाइम हुजे, डिज़ास्टर्स असां वटि ईंदा रहंदा आहिनि। माना असां अॾे वरी बि त अॾींदा आहियूं न। हौसलो असां में आहे, भले अखि में ॻोढ़ा हुजनि, पर चपनि ते मुर्क असांजे मारोड़नि कॾहिं कोन विसारी आहे। ऐं त उन्हनि अमड़ुनि खे सलाम करियां थी जिन खे राति जे टाइम ते अलार्मिंग सिचुएशन ॿुधाई वञे थी त हिन टाइम ते तव्हांखे पंहिंजा ॿार बच्चा वठी निकिरणो आहे ऐं सभु कुझु छॾे, जमा पूंजी सॼी छॾे, पंहिंजा ॿार बच्चा वठी उन ख़ौफ़नाक आवाज़ खे ॿुधंदियूं ऐं ॿारनि बच्चनि खे हथ मां वठंदियूं हलंदियूं रहनि थियूं, माना थकिजनि कोन थियूं। ससी बि त असांखे इहो सेखारियो आहे, शाह साईं बि त असांखे इहो सबक़ु ॾिनो आहे त थकिणो कोन्हे को। सिंध समूरी सोन, सिंध समूरी सुरहाण, मौजुनि में महराण, सदा वहे हिन सिंध में। ऐं जेकॾहिं असां सिंध जी ॻाल्हि करियूं था त सिंध जी अज़ीम धरती, जेका धरती भिटाई घोट जी आहे, असांजे भिटाई घोट जी हीअ धरती आहे जिते सचल ऐं सामीअ जी चादर आहे, जिते असां ॾिसूं था त असांजी हीअ धरती फ़क़ीरनि जी फ़ुक़रान जी धरती आहे। असां जेकॾहिं शाह साईंअ जा दुआनि भरिया बेत पढ़ूं था त माना महसूसु थींदो आहे असांखे त हा वाक़ई असां ख़ुशनसीब आहियूं जो एॾो वसी असां वटि कल्चर मौजूदु आहे। असांजो शाह वसी आहे, असांजो शाह जी चादर त ठीकु आहे सिंध ते आहे, पर लाल जा मेला, लाल जी चादर, सेवाणीअ जो जेकॾहिं असां ईअं चई सघूं त लुत्फ़ खां वठी जेके बि रक़्स असांजी सिंध में मिलनि था उहे यकीनन अज़ीम आहिनि, उन्हनि जो को दुनिया में मिसाल कोन थो मिले। जेकॾहिं असां क्लासिकल पंहिंजी सिंगिंग ॾिसूं त केॾी बहितरीनु असांजी क्लासिकल सिंगिंग आहे। उन खां अलावा जेकॾहिं असां हूअं बि आम रूटीन में सिर्फ़ु ॻोठनि वारी ज़िंदगी ॾिसूं त केॾी ख़ूबसूरत ज़िंदगी आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे जॾहिं ॻोठ जा माण्हू मिलंदा आहिनि ऐं शफ़क़त भरियो, प्यार भरियो मथे ते हथु रखंदा आहिनि त मूंखे लॻंदो आहे असांजी सिंध धरती हक़ीक़त में ख़ुदा जे तरफ़ खां उन ते का बाझ थियल आहे। हूअं बि ॾिठो वञे न, जेको असांखे तारीख़ ॿुधाए थी, जंहिंखे पूरी दुनिया मञे थी त सिंध ते माना हिकिड़ी ख़ुदा जी रहमत आहे। सिंध सदियुनि खां मालामाल आहे। पूरे पाकिस्तान में जेकॾहिं असां ॾिसूं त असांजो जेको सिंध जो सूबो आहे उहो मालामाल रहियो आहे, पर ख़ुदा जी कुदरत आहे जिथे सभु कुझु आहे उते डिज़ास्टर्स बि अचनि था। असांजा मारवाड़ा, असांजा जांगेड़ा जेके महिनत कश आहिनि उहे ई भोॻींदा आहिनि। माना सुख सां वेही जॾहिं असां घर में मानी खाईंदा आहियूं न त उनजे पोयां कॾहिं असां सोचियो आहे त हर हलाइण वारा केरु आहिनि, ॿिज छटण वारा केरु आहिनि, पोखण वारा केरु आहिनि, तेज़ उस में एॾी महिनत करणु, जफ़ाकशी करणु, उनजे पोयां केरु आहे? उनजे पोयां असांजा मारवाड़ा हूंदा आहिनि, असांजा जांगेड़ा हूंदा आहिनि। असां त घरनि में ॾाढो सुख सां वेठा हूंदा आहियूं। कॾहिं असां सोचियो आहे ॿाहिरि निकिरी जॾहिं ततल उस हूंदी आहे, कॾहिं असां सोचियो आहे त जेके ॿाहिरि मज़दूर कमु कंदा आहिनि उहे केरु हूंदा आहिनि? असां त घर में ॾाढो सुख सां वेठा हूंदा आहियूं, बसि ईअं चवंदा आहियूं त ठीकु आहे, जंहिं कमु कयो आहे उनजो पघर सुकण खां अॻु में उनजो उजूरो असां हुनखे ॾेई छॾियूं। पर उहो उजूरे ॾेई छॾियूं टाइम ते उनजे पोयां बि हिकिड़ो रीज़न आहे। ऐं जेकॾहिं आऊं ॻाल्हि करियां रीज़न जी, रीज़न इहो आहे त अलाह पाक जी इंसान जे मथां रहमत वसंदी आहे
ऐं तव्हां देरि जॾहिं कंदा आहियो न कंहिंखे उनजो उजूरो ॾियण में, यानी तव्हां वटि जेका रहमत अचे पई उन जे रस्ते में तव्हां रुकावट करियो पिया, तव्हां रोक करियो पिया। असांजा मारवाड़ा जेके बि हिन डिज़ास्टर में जिन फेस कयो आहे उन्हनि खे सुर्ख सलाम आहे त वरी अॾिन पिया पंहिंजा घर, पंहिंजा वथाण, ॿारनि बचनि खे वठी वरी हिकिड़ो ज़िंदगी जो नओं सर्किल रिन्यू स्टार्ट अगेन करणु ॾाढो मुश्किल आहे। पर यकीनन उन्हनि खे असां हिन अङण तां, इन महिराण जी स्पेशल ट्रांसमिशन तां सुर्ख सलाम ॾियूं था। व्यूअर्स, आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु त पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। अॼु त स्पेशल ट्रांसमिशन आहे। तो असांजे जेके हिन अङण ते महिमान आया आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन जी तरफ़ मां वधां थी। दानिश अब्बास असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण ढोलक नवाज़ आहिनि। उनखां अलावा मुकेश असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण कीबोर्ड प्ले कनि था। ईअं कोन चवंदसि कीबोर्ड ते वेठल आहिनि, कीबोर्ड प्ले कनि था। उनखां अलावा आउं मूंखे ॿुधाईंदी हलां त अमजद हुसैन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। फ़क़ीरी ग्रुप असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं दुहिल शरनायूं अॼु असांखे ॿुधण जे लाइ मिलंदियूं। सभिनीनि खे आउं दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हिन स्पेशल ट्रांसमिशन में असां शुरूआत कंदासीं दुहिलनि ऐं शरनाई खां। जी, सकाफ़त आहे लतीफ़ साईं जी हिकिड़ी तमामु बहितरीनु हिकिड़ो सहरो आहे, भिट जा भिटाई। वाह 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 वाह, ज़बरदस्त। वाह, ज़बरदस्त, बहितरीनु। ऐं इहे ई असांजी सिंध जा रंग आहिनि, उहे अमड़ूं जेके आसूं रखियो वेठियूं आहिनि त पंहिंजे पुटनि जे निड़ ते मोड़ असां सजाईंदासीं, त उन्हनि अमड़ुनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। यकीनन हिकिड़ो ॾुखियो वक़्तु जेको गुज़रे थो त उनजा असर त रहंदा आहिनि, पर जॾहिं इंसान में हौसलो हूंदो आहे त सघ पैदा थी वेंदी आहे ऐं उहा सघ पैदा करणी बि पवंदी आहे। उहे मारवाड़ा जिन वटि हींअर कुझु कोन्हे को, वरी अॾण जे पोयां पंहिंजूं महिनतूं, पंहिंजूं जफ़ाक़तूं उन्हनि छॾियूं कोन्हनि के, उन्हनि खे भिन अङण तां सुर्ख सलाम हुजे। छो त ॾिसो, असां पंहिंजी सिंध जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त हीअ डिज़ास्टर जंहिंखे असां चऊं था जेको मैन मेड डिज़ास्टर रहियो, छा बि हुजे, इन जे पोयां छा बि रीज़न हुजे, लोढ़ियो त आहे न असांजे मारवाड़नि, उन्हनि त ॾुखियायूं ॾिठियूं आहिनि। सो अॼु जो ॾिहाड़ो असां अव्हां जे लाइ सेलिब्रेट करियूं पिया। मूंखे उमेदु आहे त तव्हां इन सॼे रंग खे ॾाढो ख़ुशहाली सां ॾिसंदव ऐं हिकिड़ो उत्साह यकीनन पैदा थींदो। ऐं हूअं बि स्क्रीन्स ते जॾहिं ॾेखारियो वञे, पॉज़िटिविटी फैलाई वञे ऐं उहे ॻाल्हियूं जेके दिलि सां हुजनि उहे कयूं वञनि त यकीनन उहे दिलनि में घर कंदियूं आहिनि। बसि महिनत न आहे छॾणी, महिनत कंदासीं ऐं उन महिनत में मुहबत हूंदी, उन महिनत में मुशक़त हूंदी त यकीनन असां ज़रूरु अॻियां वधंदासीं, कामयाबी सां अॻियां वधंदासीं। ऐं जॾहिं दुहिल शरनायूं माना स्टार्टिंग में वॻियूं आहिनि त उहो शादी वारो समाउ, उहे अमड़नि जूं आसूं, उहे सभु माना ईअं चई ऐं सघां थी त ज़हन जे कैनवास ते इन्हनि सभिनीनि शयुनि अची रंग रचाया आहिनि। कुझु ॿियो ॿुधंदासीं, असांजा जेके ॿाहिरि मौजूदु आहिनि, को सहरो वॼायो।
ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत लॻे पियो ऐं हूअं बि जेकॾहिं असां पंहिंजी सिंध खे ॾिसूं त सिंध ख़ुशहाल त सदियुनि खां आहे पर उन शइ खे कैरी करणु उन शइ खे संभाले हलण बि त असांजो फ़र्ज़ु आहे ऐं माना अगरि असां ॾिसूं था न जेकॾहिं हिन सॼी सूरत हाल खे जेका ॿोॾि वारी सूरत हाल रही त उन में फुक़दान असांखे घणनि शयुनि जो मिले थो असां जेकॾहिं ॾिसूं त असां में ॿधी केतिरी आहे माना कल्चर छा आहे कल्चर असांखे छा थो सेखारे असांखे हिकु थियणु सेखारे थो हिकजहती सेखारे थो पंहिंजाइप सेखारे थो पंहिंजो करणु सेखारे थो उन खां अलावा असांखे महिनत सेखारे थो कल्चर जे पोयां काफ़ी सारा माना हिन टाइम में जेकॾहिं ॾिसूं त इकोनॉमिकली रिसोर्स असांजो कल्चर में मौजूदु आहे असां जेका मूं अॼु ड्रेस पाती आहे यानी इन जे पोयां त कंहिंजी महिनत आहे न व्यूवर्स असां हुनरनि ते अदब ते लोक गीतनि ते रागनि ते ऐं सिंध जे रंगनि ते यकीननि अॼु ॻाल्हाईंदासीं पर वक़्तु साईअ जो थी वियो आहे साई जी तरफ़ वधूं पिया वरी जल्दी सां हाज़िर थियूं था अॼु जी हिन स्पेशल सकाफ़ती ट्रांसमिशन में ऊंदाही राति में ओखीअ लुक ते कहिड़ो साथ सितारा ॾींदा अहिड़े अड़ांगे नींहं ते साथ त अजरक वारा ॾींदा मुंहिंजो वजूद त सिंधूअ लहरूं जंहिंमें केॾी उणतुण आ मुंहिंजो वजूद त सिंधूअ लहरूं जंहिंमें केॾी उणतुण आ जज़्बनि जे दरियाह जूं उथलूं रोके केर किनारा ॾींदा साथ त अजरक वारा ॾींदा साथ त टोपियुनि वारा ॾींदा अॼु जो ॾिहाड़ो थोरो ॿुधाईंदी हलां सुबुह जे टाइम ते माना हूअं बि जॾहिं बि असां को डे सेलिब्रेट कंदा आहियूं यूनिवर्सिटीज़ में तॾहिं बि ॾाढो क्राउड ॾिसंदा आहियूं नौजवाननि जा हुजूम ॾिसंदा आहियूं त अॼु जे ॾिहाड़े ते सकाफ़ती ईद ते बि ॾाढो हुजूम ॾाढो जज़्बो ॾाढी रौनक रोडनि रस्तनि ते बि आहे इलाही घणा हुजूम नज़र अचनि पिया ऐं सभु हुन ई रंगनि में सकाफ़ती रंगनि में उन्हनि ई कपिड़नि में रंग बिरंगी कपिड़ा ऐं ख़ूबसूरत चहिरा जॾहिं साम्हूं अचनि था त लॻे थो त असांजी जेका क़ौम आहे उहा पंहिंजे कल्चर खे ऑन करे थी ऐं हूअं बि सुजाॻ क़ौमूं ज़िंदा क़ौमूं पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट कंदियूं आहिनि पंहिंजे कल्चर खे मिसार ॾियणु कोन ॾींदियूं आहिनि मेठार ॾियणु कोन ॾींदियूं आहिनि असांजो कल्चर अज़ीम कल्चर आहे उन में असांजो अदब बि अचे थो असांजी तहज़ीब बि अचे थी ऐं गॾोगॾु माना ॾिसो न फोक रंग जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं अदब जी ॻाल्हि कयूं तहज़ीब जी ॻाल्हि कयूं तमदन जी ॻाल्हि कयूं उते असांजो इख़लाक़ बि उन में ई अंदरि असांखे मिले थो असांजी तरबियत बि उन जे अंदरि मिले थी सो हुजूम त घणा सारा पाण ॾिसंदा आहियूं पर आउं ईअं ज़रूरु चवंदसि त उहे इंसान जेके अकेला हलण जी ताक़त रखंदा आहिनि उन्हनि जे पोयां बि ईअं ई हुजूम लॻंदा आहिनि सो बसि पंहिंजी अंदरि जी जेका विल आहे अंदरि जो जेको हौसलो आहे उनखे कॾहिं बि इंसान ख़तमु न थियणु ॾिए कोशिशि कंदो रहे माना हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको कुझु बि न कंदो आहे हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको तकिड़ो तकिड़ो सभु कमु करे वठंदो आहे हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको आराम आराम सां हलंदो आहे मां सम्झां थी कुझु न करण खां बहितरु आहे त आराम आराम सां ई थोरो थोरो कमु कंदो रहिजे पर उहो कमु बहितरीन तरीक़े सां कजे अदा अमजद हुसैन मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में अदा पहिरीं त आउं तव्हांखे भलीकार चवंदसि ऐं तव्हां ॿुधाइजो कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र करम मालिक हुसैन पाक जो तव्हां ख़ुशि आहियो त बि सही आहे ख़ुशी अल्हम्दुलिल्लाह आउं बिल्कुलु ठीकु फिट फाट पंहिंजे व्यूवर्स जे यादो आउं हाज़िर आहियां ऐं यकीन करियो अॼु जो ॾींहुं ॾाढो असांखे ख़ूबसूरत लॻंदो आहे ईअं लॻंदो आहे त असांजी अॼु ईद आहे ऐं हक़ीक़त में सकाफ़ती ईद अॼु जे ॾींहं ते असांजी थिए थी जंहिंमें असां दुनिया खे ॾेखारियूं था त असांजी एॾी अज़ीम एॾी ख़ूबसूरत सकाफ़त आहे अज़ीम ॾींहं जो बाक़ाइदा असांखे बेइंतिहा जेको इंतज़ारु हूंदो आहे असांजे बाक़ाइदा जीअं ईद जो असां इंतज़ारु कंदा आहियूं बिल्कुलु असांजी सिंधी सकाफ़त आहे असांखे ॾाढी वॾी ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे ऐं असांखे अलाह साईं जेको या ॿी ख़ुशी बि नसीबु कई आहे ईद जे ॾींहुं जे त असां इलाही इंतज़ारु कयूं था त जीअं ईद जे ॾींहं जो असां जेको इंतज़ारु कयूं था हीअ असां सकाफ़ती जेको ॾियारो आहे इन जो बि असां ईअं इंतज़ारु कंदा आहियूं उहे साॻियूं ख़ुशियूं उहे साॻिया ॾींहं वरी उन में वरी असांजो अजरक टोपी वग़ैरह जेका असां जेको आहे सिंधी सकाफ़त आहे उहे वठंदा आहियूं ईद में कपिड़ा वपड़ा वठंदा आहियूं हिन में वरी असांजी सिंधी सकाफ़त जेके आहिनि जेके कोटियूं हूंदियूं आहिनि टोपियूं हूंदियूं आहिनि पटका हूंदा आहिनि अजरक हूंदियूं आहिनि लुंगियूं हूंदियूं आहिनि त असां वरी उहे ख़रीद कंदा आहियूं वाह 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 ज़बरदस्त माना ईअं चई सघूं था त शानदार तरीक़े सां तव्हांजी हिकिड़ी प्लानिंग हलंदी आहे त हिन ॾींहं कहिड़े तरीक़े सां ख़ूबसूरती सां मल्हाइणो आहे अच्छा भला तव्हांजो अॼोको ॾींहुं सकाफ़ती ईद वादीअ मेहराण सां आहे कीअं लॻंदो आहे कीअं महसूसु थिए पियो हर साल एॾी ख़ुशी थींदी आहे असांखे एतिरी ख़ुशी थींदी आहे त माना असांजे सिंध कल्चरल डिपार्टमेंट आहे जा असांजे सिंधी सकाफ़त शाह लतीफ़ जो रोज़ो आहे पोइ असांखे उन्हनि ॾींहंनि ते वरी उन्हनि शयुनि ते बसि दरगाहुनि ते या लतीफ़ साईं ते वेंदा आहियूं
या असां वरी इहो माना कंदा आहियूं त माना घटि में घटि एतिरो ख़ुशि थियूं एतिरी ख़ुशी कयूं जो असांजे माना ॿाहिरि बि माण्हुनि खे ख़बर पए त सिंधी सखावत ॿाहिरां बि माण्हू हिते असां वटि अचनि सेलिब्रेट करण जे लाइ त इन जो एॾो वॾो सखावती बाक़ाइदा मेलो थिए थो जो असीं बि शिरकत कयूं। सही चयो पिया, थोरो तव्हां पंहिंजे तरफ़ खां बि ॿुधाइजो, माना तव्हांखे ख़बर हूंदी आहे तव्हांखे इनवाइट कयो वेंदो आहे त सकाफ़ती ईद बाबा तव्हांखे महिराण सां मल्हाइणी आहे। जी बिल्कुलु, महिराण टीवी त असांजो हिकिड़ो पंहिंजो चैनल आहे तमामु बहितरीनु ऐं इन कल्चर जे हिसाब सां जेके बि असांजा प्रोग्राम थींदा आहिनि त महिराण टीवी सां गॾु ई थींदा आहिनि असांजा। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। अच्छा भला अदा छा ॿुधाईंदो? असांजो शुरूआत तव्हां पंहिंजे तरफ़ खां बि त कयो न हाणे। बिल्कुलु, सिंधी जो गीत आहे हिकिड़ो असांजो, वाह वाह, जो उन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, सिंध टोड़ण जी जेको ॻाल्हि कजे ते माण्हू सां पासो कजे। असांजो हिकिड़ो माना उन में इहा बि रखी आहे, जेके इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके सिंधी टोड़ण जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त सिंध हीअं कंदा, सिंध कॾहिं टुटण जी आहे न, उहे माण्हू पाण टुटी वेंदा, पाण पासो करे वेंदा, पर असांजी सिंध ज़िंदाबाद आहे। जंहिंमें शाह लतीफ़ जो रोज़ो आहे, असां वटि सचल साईं जो रोज़ो आहे, मुर्शिद कलंदर पाक जो रोज़ो आहे, असां वटि अहिड़ियूं हस्तियूं आहिनि त उहो असांजी सिंध कॾहिं बि टुटी नथी सघे। ऐं असांजा हीअ ॾियारा इनशा अल्लाह मौला कंदो इहो कामयाबु हूंदा ऐं असां हिनखे जज़्बे सां अञा बि असां हिनखे अॻियां वधाईंदासीं। सही सही, हौसले सां, पंहिंजी तालीम सां, पंहिंजी हिमत सां, बसि पंहिंजी सखावत खे पंहिंजे अपकमिंग डेज़ में जेको असां सोचूं था त असांखे फ्यूचर में कुझु थियणो आहे त पोइ सभिनी शइ खे गॾु करे हलणु मुंहिंजे ख़्याल सां नौजवाननि जो ई किरदारु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, असांजी जेका नौजवान आहे बाक़ाइदा हिनखे इनवाइट करे थी ऐं बाक़ाइदा हिनखे सिंध नदिया सिर घोर वञा जिंद घोर वञा तुंहिंजे मथां हो जी जल मां मरा त मरा मरा त मरा सिंध नदिया हा मरा त मरा सिंध नदिया सिर घोर वञा जिंदे मुंहुं तो थींदो सिंध जीअ जा नारा हलनि ही नारा हलनि तुंहिंजे मथां मरा त मरा सिंध नदिया मरा त मरा रे ते माण्हूअ खां बि रहे गो परे सिंध टोड़ण जी ॻाल्हि करे ते माण्हूअ खां बि रहे गो परे तिन वेरनि खां पासो कयां अल्लाह पासो कयां तुंहिंजे मथां जी जल मां मरा त मरा सिंध न धरती मुंहिंजी रहे सुरही सदा माण ख़ुशूं सिंधड़ी अञा माण ख़ुशूं सिंधड़ी अञा सिर घोर वञा जिंद घोर वञा तुंहिंजे मथां ओ जी जल मां मरा त मरा सिंध नदिया हा मरा त मरा सिंध नदिया सिर घोर वञा जिंद घोर वञा तुंहिंजे मथां ओ जी जल मां। वाह 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 वाह, ज़बरदस्त, बहितरीनु परफॉर्मेंस, तव्हांजो त एॾो ख़ूबसूरत आवाज़। पर माना तव्हांजा जेके बि सपोर्टर्स आहिनि उन्हनि जहिड़े तरीक़े सां इंजॉय कयो आहे, जहिड़े तरीक़े सां महसूसु कयो आहे ऐं माना उहो ख़ुशी वारो समाव हक़ीक़त में ॾाढो सुठो लॻंदो आहे। माना यकीन करियो जेको रुटीन हिकिड़ी हलंदी आहे न माण्हू जी, उन में कुझु न कुझु नवाण हुजणु खपे, उन में कुझु न कुझु नओं हुजणु खपे, न त माण्हू जो दिमाग़ सफ़ा ईअं चई सघूं था त कमु कंदे कंदे हिकिड़ो कमु कंदे कंदे इंसानु थकिजी पवंदो आहे, उनजो ज़हन बि थकिजी पवंदो आहे। सो अहिड़ा मेला त चवंदा आहिनि न नसीबनि जा हूंदा। सो छा चवंदो तव्हांजे घर में कीअं तयारी हूंदी आहे, पंहिंजी फैमिली जे हवाले सां बि थोरो शेयर करियो। फैमिली जे हवाले सां बि इहो ई चवंदा आहियूं त जीअं असां सेलिब्रेट कंदा आहियूं त फैमिली खे बि ईअं ई सेलिब्रेट कराईंदा आहियूं। गज हूंदा आहिनि, सूसी जा वॻा हूंदा आहिनि, जेके सिंधी सखावत टोपियूं हूंदियूं आहिनि असां वटि गजनि वारियूं, वरी असां वटि जेके हूंदा आहिनि जेके बलोची जेको स्टाइल हूंदो आहे, गगे वारा हूंदा आहिनि, गज हूंदा आहिनि, पोइ गजनि में बि के नमूना हूंदा आहिनि, इलाही इलाही माना जेकी वैरायटियूं हूंदियूं आहिनि, पोइ उन हिसाब सां जेके घर वारनि खे बसि उहो सेलिब्रेट कराईंदा आहियूं। असां पंहिंजे घर वारनि खे बि कराईंदा आहियूं, असां बि कंदा आहियूं, पोइ मिली करे असीं पंहिंजो सखावत ॾियारो जेको पंहिंजे बिल्कुलु भरपूर तरीक़े सां असीं पंहिंजो निभाईंदा आहियूं। हा सही सही, त मुख़्तलिफ़ गज हूंदा आहिनि, हिकिड़ा त हूंदा आहिनि हथरादू जेके हथ सां ठाहिया वेंदा आहिनि, उनमें तमामु घणी महिनत हूंदी आहे, ॾाढी बारीकी हूंदी आहे, ॾाढी हुनमें सफ़ाई हूंदी आहे, माना हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। असां जेकॾहिं ॾिसूं न असांजे कल्चर खे प्रमोट कंदड़ औरतूं बि आहिनि, बिल्कुलु, जेकॾहिं औरतूं इहो कमु छॾे ॾियनि त असांजो कल्चर किथां थो निर्वार थी सघे। तो माना हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिसो ज़रूरु आहे।
ऐं चवंदा आहिनि न को बि कमु थींदो आहे जेको दुनिया अॻियां निर्वार थिए थो उनजे पोयां कंहिं हिकु माण्हू जो हथु कोन हूंदो आहे। सो माना जेके बि असां जूं महिनत कश भेणूं आहिनि जेके प्रोग्राम ॾिसी रहियूं आहिनि स्क्रीन ते तव्हांखे हेॾो असांजो ख़ूबसूरत सेट नज़र अचे पियो, हेॾो ख़ूबसूरत समाव नज़र अचे पियो, गॾोगॾु सहरा आहिनि, दुहिल शरनाइन वारा, कीबोर्ड वारा ऐं ढोलक नवाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। त यकीनन तव्हां घरनि में वेही करे तमामु सुठे तरीक़े सां इंजॉय कंदियूं हूंदव। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ी ॻाल्हि काराइती ॻाल्हि सम्झां थी त कंदी हलां त जेको तव्हां कमु करियो थियूं घरनि में वेही करे एतिरी महिनत करियो थियूं त कोशिशि कयो उहो कमु जंहिंजो नाणो तव्हां ताईं घटि पहुचे पियो पंहिंजो कमु विञायो न, पंहिंजी महिनत खे विञायो न। जेको विच में माण्हू अची वेंदो आहे जंहिंजे थ्रू माना बिज़नेस कयो वेंदो आहे, पहुचायो वेंदो आहे ॿाहिरि ताईं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां कंहिंखे पहिरीं जे टाइम में ख़त हूंदा न, ख़त मोकिलिया वेंदा हुआ, उनजे मथां टिकली लॻंदी हुई, उनजा बि त चार्जिस हूंदा हुआ न, पैसा हूंदा हुआ न। हाणे सम्झो त हिते मिडिल मैन जो कमु इहो आहे, उहो विच में पंहिंजा पैसा ज़रूरु रखंदो। तव्हां ऑनलाइन कमु करे सघो थियूं। अॼुकल्ह जे टाइम में असां वटि एॾा रस्ता आहिनि बिज़नेस करण जा, ऐं घर में जेके औरतूं मौजूदु आहिनि मां सम्झां थी उन्हनि जे लाइ इहो बहितरीनु कमु आहे। तव्हां पंहिंजे बिज़नेस खे पाण रन कयो। का बि भेण भाउ तव्हांजो घर में कोई बि पढ़ियल लिखियल आहे, उनखां हिकिड़ो पेज ठाराए वठो, उनजे ज़रिए प्रोमोशन कयो पंहिंजे बिज़नेस जी, पंहिंजे कम जी, त सुठे तरीक़े सां तव्हां नाणो घर वेठे बि कमाए सघो थियूं। सो अदा खां पुछंदासीं तव्हांजो इस्लामाबाद बि वञणु थींदो आहे? जी बिल्कुलु, इस्लामाबाद जो असांजो लोक प्रसाद जो तमामु बहितरीनु तमामु ज़बरदस्त हिकिड़ो मेलो थींदो आहे। उन में बि थींदो आहे, कल्चर जो बि थींदो आहे पंहिंजो कराची में, सिंध सेक्रेटरी ऑफिस में उते थींदो आहे। पाकिस्तान में तव्हां कल्चर खे प्रमोट करियो था? जी बिल्कुलु असीं कयूं था, छो उहो असांजे सिंधी सकाफ़त खे बिल्कुलु उन्हनि जो बि इलाही वॾो हथु आहे। असांजा आर्टिस्ट, फनकार, बीननि वारा, अलगोज़े वारा, दुहिल शरनायूं जेके असांजे माना सिंधी सकाफ़त आहिनि उन्हनि खे इलाही प्रमोट कनि था ऐं उन्हनि खे घुराइनि था, पोइ उनखे घुराए करे पोइ सिंधी सकाफ़त खे उन्हनि जो इलाही अॻियां हथु वधाइण में उन्हनि जो सही सही। अच्छा माना ॾिसो न, असांजे पाकिस्तान में 4 सूबा आहिनि ऐं हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त आहे, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो बुनियादु आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। सभई रंग जॾहिं गॾिबा आहिनि तमामु घणो सुठो लॻंदो आहे। जॾहिं उते असांजा पंजाबी भाइर भेनरूं हुजनि, बलोची भाइर भेनरूं हुजनि ऐं असां हुजूं, माना पूरो चइनी कलरनि में हिकिड़ो गुलदस्तो जॾहिं साम्हूं हुजे, उते परफॉर्म करणु कीअं लॻंदो आहे तव्हांखे? उते इहो आहे न, सो जीअं गुलनि जी ॻाल्हि, हर पंहिंजे गुल जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। पर असांजी सिंध जॾहिं बि माना निकिती आहे त उहो पहिरियों नंबर आई आहे, निर्वार हूंदी आहे ऐं बाक़ाइदा उहा निकिरंदी आहे त खुलंदी, गुल जंहिं महिल खुलंदो आहे त असांजे सिंध में ई खुलंदो आहे, असांजे सिंध वटि ई खुलंदो आहे। ऐं असांजे सिंध जा मारवाड़ आहिनि बाक़ाइदा उहे पंहिंजे जज़्बे सां जेको पंहिंजे सिंध खे प्रमोट कंदा आहिनि। सही सही। पहिरियों दफ़ो पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो जॾहिं पहिरियों दफ़ो तव्हां परफॉर्म कयो सभिनीनि जे साम्हूं? पहिरियों दफ़ो जॾहिं पहिरियों दफ़ो कल्चर डिपार्टमेंट वारनि जो हिकिड़ो शो हुयो, माना उन में माना मुंहिंजो परफॉर्मेंस हुयो। सही। सो पहिरें ॾींहुं त मां इलाही घबरायो पहिरीं, पर असांजा जेके ऑडियंस हूंदी आहे उहो फनकार जो हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे। सही। के माण्हू इहे हूंदा आहिनि जे आवाम खे ॾिसी करे माना हिकिड़ो मायूस थी वेंदो आहे, पर असांजो इहो हुजे, असांजी जेका आवाम हूंदी आहे जंहिं महिल असांजो ट्रैक शुरू थींदो आहे, या असांजो ॻाइणु शुरू थींदो आहे, या असांजो म्यूज़िक शुरू थींदो आहे, असांजो सिंधी म्यूज़िक हिकिड़ो अहिड़ो माना तमामु सुठो हिकिड़ो जज़्बो आहे जो शुरू थियण सां असांजा जेके सिंधी मारवाड़ आहिनि त उन्हनि खे माना दिलि में जज़्बो शुरू थींदो आहे। असांजो ट्रैक शुरू थींदो आहे, उन सां रक़्स कंदा आहिनि या उन सां ख़ुशी कंदा आहिनि, त असांजो दिलि जेको आहे उहो बिल्कुलु उन जे साम्हूं वॾो थी वेंदो हुयो। इन में जेको असांजो जेको पहिरीं मुंहिंजी परफॉर्मेंस हुई कराची में, त उन में मुंहिंजो दिलि वधी वियो। सही। उहा परफॉर्मेंस तमामु मुंहिंजी भली थी वई। ज़बरदस्त। ॾाढो पहिरियों प्रोग्राम जॾहिं हुयो असांजो मेराण टीवी ते मुंहिंजो थियो हुयो। सही। सुबुह मेराण में ई थियो हुयो, मुंहिंजी टीम सां गॾु हुयो। हा, उन में फ़कीरी ग्रुप सॼो मौजूदु, फ़कीरी ग्रुप ऐं मूंसां ही गॾु ई हूंदा आहिनि, जिते प्रोग्रामनि में वञूं या शोज़ हुजनि या वीडियोस ठहंदा आहिनि, असांजा शूट हूंदा आहिनि, पर उहो जिते बि वेंदा आहियूं असां पंहिंजे ग्रुप सां गॾु वेंदा आहियूं। सही सही। माना इहो तव्हांजो हिकिड़ो सथ तव्हां सां गॾु हले पियो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु ॻाल्हि आहे। हाणे थोरो इहो बि ॻणाइजो, जॾहिं चइनी सूबनि जे विच में परफॉर्म कंदा आहियो, फर्स्ट टाइम जॾहिं परफॉर्म कयो, तॾहिं कीअं सोचियो, छा कैफ़ियत हुई हुन टाइम ते, जॾहिं परफॉर्म करे छॾियो, कीअं मौट मिली, केतिरी ख़ुशी थी? मोट तमामु ज़बरदस्त मिली, ख़ुशी मिली। ऐं असांजो माना हिकिड़ो सिंध जो ॾियारो जेको आहे उन जे हिसाब सां जेको कल्चर जो जेको अहिड़ो असां सॉन्ग रखंदा आहियूं जंहिंमें असांजा 4 ई सूबा ख़ुशि रहनि।
हाँ 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 सुहिणा माण्हू ॿिया 1000 सिंधी माण्हू 15 लखनि में सिंधी माण्हू 15 लखनि में वाह 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 ज़बरदस्त अच्छा भला ॿियनि म्यूज़िशियंस जी ॿियनि सिंगर्स जी कीअं मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न त उहे बि त ॿुधाईंदा आहिनि कमेंट्स ॾींदा आहिनि ईअं चई सघूं था कमेंट्स इहे ॾींदा आहिनि असांजो हिकिड़ो घराणो आहे असांजो दुनिया में पाकिस्तान में एशिया में वॾो नालो आहे बाबा उस्ताद मोहम्मद यूसुफ जो उहे असांजा चाचा हुया सही त उन जे हवाले सां बि असांखे जेको आहे सो इलाही मोट मिलंदी आहे जॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त बाबा ही फलाणे घराणे मां आहे त उन्हनि खे ख़ुशी बि थींदी आहे ऐं पोइ उहा महसूसु कराए उहे पाण ई महसूसु कंदा आहिनि जॾहिं घराणे जा माण्हू आहिनि त उन हिसाब सां परफॉर्मेंस कनि था ई सही सही ऐं असांजो हिकिड़ो माना छा जो वॾा फनकार हिकिड़ा हूंदा आहिनि त उनजी जेके सीनियर हूंदा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी अलॻि कैटेगरी हूंदी आहे जेके जूनियर हूंदा आहिनि उनजी अलॻि कैटेगरी हूंदी आहे छो जो असां जूनियरनि में आहियूं पर असांजो ख़ानदान जे हिसाब सां पोइ जेको आहे असांखे उहा मोट ॾींदा आहिनि सही सही माना उन ख़ुशी बि थींदी आहे इलाही उन्हनि खे त माना सुठी ॻाल्हि आहे अॼु उन वारी ॻाल्हि त पोइ ते आहे किन माण्हू अॻिते बि थी वेंदो पंहिंजी महिनत कंदो माण्हू त उहो माण्हू अॻियां अची वेंदो सही माना ईअं चई सघो था तव्हांखे सुठी रहनुमाई हासिल आहे शुक्र अलाह पाक जो सो अदा हाणे पाण अॻिते बि वधंदासीं तव्हां खां हाणे ॿियो गीत ॿुधंदासीं छा ॿुधाईंदव तव्हां हींअर बि नओं सॉन्ग मुंहिंजो हलियो आहे मेराण टीवी ते ऐं उहो तव्हांखे ॿुधायूं था वाह वाह ज़बरदस्त उन में असां मुबारक ॾिनी आहे एतरात खे मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी सिंधी सभा जुड़न जी अजीद आहे सिंधी सभा जुड़न जी अजीद आहे सिंधियुनि खे मिलियल सिंधियुनि खे मिलियल लोली जी जल जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी कलंदर बिटाई जी सिंधड़ी पई मुर्के कलंदर बिटाई जी सिंधड़ी पई मुर्के कण कण वसे पई कण कण वसे पई खुशन वारी नीअ जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं एकता जॾीअं जी मुबारक मुबारक एकता जॾीअं जी
मंज़र मोराई पिया नंढा वॾा निकिरी पिया नंढा वॾा निकिरी मंज़र मोराई पिया नंढा वॾा निकिरी पिया नंढा वॾा निकिरी पिया नंढा वॾा निकिरी परवाह न कंहिंखे परवाह न कंहिंखे नगर में नसीअ जी मुबारक मुबारक एकाज ॾींहं जी मुबारक मुबारक एकाज ॾींहं जी मुबारक मुबारक एकाज ॾींहं जी ख़ुशी अॼु कंदासीं ख़ुशी अॼु कंदासीं एकाज ॾींहं जी मुबारक मुबारक एकाज ॾींहं जी वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां त असांखे झुमाए छॾियो ऐं असांजा व्यूअर्स यकीनन पंहिंजे घरनि में ॾाढो सुठे तरीक़े सां इंजॉय बि कंदा हूंदा व्यूअर्स वक़्तु साईअ जो थी वियो आहे अवां काॾे बि न वञिजो हीअ स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्फ़े खां पोइ असां वरी जारी कंदासीं सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भलीकार चवां थी हिन सकाफ़ती दिहाड़े जेको असां स्पेशल ट्रांसमिशन हलाई आहे सो नासितो साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं संदनि कम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त एतिरो टाइम असां वटि मतिलबु कंज़्यूम थी वेंदो संदनि कमु संदनि ख़िदमतूं एतिरियूं बहितरीनु आहिनि बहितरीनु सहाफ़ी आहिनि पाण ऐं तमामु शुरू खां स्टार्टिंग खां जहिड़े तरीक़े सां ॾिहाड़ा सेलिब्रेट थींदा आहिनि मुख़्तलिफ़ ॾिहाड़ा सेलिब्रेट थियनि था उन्हनि ते बि नज़रसानी कनि था पर जेको स्पेशली सकाफ़त ॾिहाड़ो सेलिब्रेट थिए थो सो हुनजे हवाले सां सर्जन सां ॻाल्हाईंदासीं पहिरीं तव्हां भलीकार चवंदमि महिरबानी तव्हांखे अॼोको भलारो ॾींहुं जेको सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं उहो असांजे इतिहाद मुहबत जो ॾींहुं आहे ऐं गॾो गॾु हिन भेरे त ॿूर सतायलनि सां यकजहती जो ॾींहुं बि आहे उनजी न रुॻो मुबारक हुजे पर इहा चङी ॻाल्हि आहे त तव्हां हिन ॾींहं में पंहिंजे ॿूर सतायलनि खे यादि बि कयो पिया ऐं असां बि सभु उन्हनि जे हिननि दुखनि में न रुको गॾु आहियूं पर असां सभिनी खे सभई इहा कोशिशि बि कयूं पिया त जेतिरो कंट्रीब्यूट थिए उन्हनि जे ॾुखनि खे घटाए सघिजे त उहो घटाइजे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा सर पाण स्टार्टिंग खां स्टार्ट कंदासीं जहिड़े तरीक़े सां हिन ॾिहाड़े जी स्टार्ट थी त डिसाइड थियो त हा असां पंहिंजे कल्चर खे ऑन कंदासीं दुनिया अॻियां रिप्रेज़ेंट कंदासीं सो कीअं तव्हां ॾिठो आहे स्टार्टिंग खां टिल टू नाउ तव्हां ॾिसो न बुनियादी तौर ते कहाणी इहा आहे त पाकिस्तान में पॉलिटिकल इशू आहे त डिघे अरसे खां जेको सकाफ़तुनि बाबति रवैयो उहो ठीकु न हुयो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन करे जेकॾहिं असां यादि कयूं त जेको ओभर पाकिस्तान हुयो जेको ईस्ट पाकिस्तान हुयो जेको हाणे बांग्लादेश आहे उनजी बि हसासियत ॿोली ऐं सकाफ़त जे हवाले सां हुई उनजे करे जेको हेॾो वॾो सान्यो थियो उहो बि थी वियो पर असां शायदि सबक़ु न सिखियो हुयो पोइ इहो 2008 धारा ईअं थियो त जॾहिं हितां जो हुकुमरान भई पाकिस्तान में रहंदड़ सभु माण्हू पाकिस्तान जो हिसो आहिनि ऐं पाकिस्तान जो मिसरनि जेको पंजाब जो तुरो आहे पश्तून जो जेको कपिड़ो आहे ख़ासि क़िस्म जो पाइनि था पिया बलोचनि जी जेकी पटको आहे सिंधीअ जी जेकी टोपी आहे जेका ॿियनि माण्हुनि जी पहिराण आहे या रुॻो पहिराण जी ॻाल्हि बि न आहे उथणु वेहणु इहे सभु गॾिजनि था त पाकिस्तान जी सकाफ़त ठहे थी हितां जा आसिफ़ ज़रदारी दौरे ते वियो हुयो ऐं उन तनक़ीद ज़रदारीअ ते भले थियो सीम कंदा रहूं था पिया पर उहो ॿिनि जर्नलिस्टनि हिकिड़ी ॻाल्हि कई त छा इहा क़ौम इहो सिंधी टोपी पाए छो वियो हुयो उन ते ज़ाहिर आहे हिकिड़ो इज्तिमाही शऊर रिएक्ट कयो ऐं पोइ सकाफ़ती ॾींहं जो सिलसिलो शुरू थियो ऐं उहो तव्हां ॾिसो त उन हिकिड़ी असांखे अहिड़े दग ते लाहे छॾियो आहे जंहिं घणा अनेक मौज़ू असां डिस्कस कंदा रहिया आहियूं हर साल हिन ॾींहं जो हिकिड़ो अलॻि थीम हूंदो आहे उन ते ॻाल्हाइणो पवंदो आहे कॾहिं तइलीम ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि त हिकिड़ी सकाफ़त त बुनियादी तौर ते का बीठल स्टिग्नेंट शइ न आहे मुंजमिद शइ न आहे उहो त हिकिड़े वहंदड़ दरिया वहंदड़ नदीअ वांगुरु हुजे थी न उन में शयूं अचनि थियूं ऐं सभिनि जे लाइ सिंध में जेके माण्हू रहनि था पिया उहे सभु हिन ॾींहं में हिकिड़ी माला में मोतीअ वांगुरु परोइजी वञनि था ऐं ॾाढो हसीन ॾींहुं हुजे थो अॼु बि तव्हां ॾिसंदा आया आहियो तव्हां बि आया आहियो असां बि रस्तनि सां आया आहियूं त ॿारनि खे बि सभु वॻा पियल आहिनि असां
रस्तनि ते जेके ॿूर सतायल आहिनि उन्हनि वटि बि असां इन क़िस्म जे माण्हुनि जो अचणु वञणु ॾिठो आहे जेको हुनजे वस में आहे उहो कनि पिया ऐं असीं इनकरेज कयूं था त वधीक थियणु घुरिजे इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। हा बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं स्पेशली कुझु ॾींहं पहिरियां जेको यूनिवर्सिटी में सेलिब्रेशन थियो ऐं नौजवाननि जा हुजूम, नवां ख़्याल, नवां ज़हन, उन सभु उहे सभु इन शइ खे ऑन कनि था त असांजो पंहिंजो कल्चर आहे इहो रवैयो बदिलाइणु घुरिजे। मिसाल तौरु यूनिवर्सिटीअ में जेको कुझु ॾींहुं भलियो हाणे हुन खां पोइ ख़बरूं आयूं त भई FIR थी आहे नौजवाननि ते हिननि ते। ॾिसो उन में जेकॾहिं इन क़िस्म जो को एलिमेंट आहे जेको रियासत त उनखे उन नमूने डील करणु घुरिजे। पर सकाफ़ती ॾींहं खे जेकॾहिं रियासत जी इदारा हुकूमतूं मशीनरी उनखे ॿिए नमूने कंट्रोवर्शियल बनाइण जी का कोशिशि करे पई त इहा कोशिशि अॻे बि नाकाम वई आहे, हाणे बि नाकाम वेंदी। ऐं उनजे करे छाकाणि त हिन में तव्हां ॾिसंदो त हिन में हिकिड़ो आम माण्हू जेकी आम ॿाराड़ीअ में वेठल औरत आहे जेका घणे न उन करे घणे माण्हू शहर ॾिठो बि न आहे उहा बि शरीक थिए थी, ॿारड़ा बि शरीक थियनि था, माण्हू बि शरीक थियनि था। उनजे विच में जेकॾहिं उनखे कंट्रोवर्शियल बनाइण जी केरु बि कोशिशि कंदो त उहो को कमु न हलंदो। बहरहाल नौजवान जेके तव्हीं नौजवान आहियो उहे असांजो आईंदो आहिनि, उन्हनि वटि हिकिड़ो जोश हूंदो आहे, हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे। उहे पंहिंजे कैरियर जे हवाले सां, पंहिंजे सकाफ़तुनि जे हवाले सां, पंहिंजे ॿोलीअ जे हवाले सां, पंहिंजे तालीम जे हवाले सां, पंहिंजे इकोनॉमीअ जे हवाले सां हसास हूंदा आहिनि। उन्हनि खे ॻाल्हाइणु ॾियो त जीअं हू ॻाल्हाए सघनि। हा यकीनन तव्हां सही पिया चओ। काफ़ी सारियूं फील्ड्स आहिनि ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था इनकमिंग डेज़ पंहिंजे फ्यूचर खे ॾिसूं था त उन्हनि मां ई असांखे सहाफ़ी मिलंदा, उन्हनि मां ई असांखे मुख़्तलिफ़ मक्तब फ़िक्र जा माण्हू निकिरंदा जेके यकीनन हिकिड़ो बहितरीनु पंहिंजो नालो बि ठाहींदा। असां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन ई शइ खे मञूं था। ऐं इवन मुंहिंजी उमिरि जूं छोकिरियूं छोकिरा जेके बि आहिनि जेके शऊर रखंदड़ आहिनि त उन्हनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु त प्लान कयो हूंदो न। सो सुठी ॻाल्हि आहे पंहिंजे कल्चर खे ऑन करणु बहितरीनु। जेको तव्हां पंहिंजे जनरेशन जी ॻाल्हि कयो था पिया न, असांखे सची पची इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे त जेको हाणे असांजा नवां नस्ल अचनि पिया था उहे बदिलियल आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी बिल्कुलु ॿी आहे। उहे जंहिं नमूने सां मामले खे ॾिसनि था पिया उहो ईअं नथा ॾिसनि जीअं असीं रिवायती तौर ते ॾिसंदासीं। हू जदीद दुनिया सां ॻंढियल आहिनि, जदीद टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु कनि था पिया ऐं कल्चर जी नयूं डायमेंशन्स खे डिस्कवर कनि पिया था। कल्चर हुन वटि रुॻो टोपी अजरक न आहे, नचणु कुॾणु न आहे, हुननि वटि ग्लोबल सिटीज़न थी वञनि कल्चर जो हिसो बणिजी वियो आहे। हुन सॼी दुनिया सां कनेक्टिविटी हुननि जी जेकी आहे उहो हिकिड़ो इशू कल्चर जो हिसो बणियल आहे। त इहो ज़बरदस्त क़िस्म जी एक्टिविटी आहे ऐं असांजा नौजवान असांजो आईंदो आहे। इहा हिकिड़ी इनोवेशन बि आहे त ख़ुशी थींदी आहे इलाही ॾिसी करे। अच्छा सर इहो बि तव्हां खां पुछंदसि त हींअर ॾिसो न पहिरीं असां ईअं चई सघूं था त हिकिड़ो कैनवास जेको ख़ाली हो हुन में हींअर अनेक रंग अची चुका आहिनि, ॾिसण जे लाइ ख़ूबसूरती सां असांखे मिले थो। असांजो कल्चर दुनिया जी कुंड कुड़च में मल्हायो वेंदो आहे ऐं यकीनन सुञातो बि वेंदो आहे। अजरक जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त असांजो ख़ूबसूरत अजरक आहे ऐं जंहिंजो मिसाल असांखे दुनिया में को कोन थो मिले। सभिनी खे कीअं ॾिसो था, कीअं तव्हां कंट्रीब्यूट कंदा? मिसरन जी अजरक इहा हीअ मूंखे शाल पातल आहे, तव्हांखे इहो गज भर्त पातल आहे। जेके नौजवान वेठा आहिनि असांजा म्यूज़िशियन दोस्त उन्हनि खे टोपियूं अजरक पातल आहिनि। इन में तब्दीली त ईंदी, इन असां को बुनियाद परस्त न आहियूं, तब्दीली न ईंदी, दौर सां गॾु हुन में तब्दीली ईंदियूं। पर हिन जा रूट्स ॻोल्हियो, हिन जा रूट्स तव्हां ॻोल्हियो त हीउ जेको अजरक तव्हांखे पहिरियल आहे, असांजे नौजवाननि खे पहिरियल आहे, जेको 4,500 5,000 साल अॻु मोहन जो दड़ो आहे उते जेको असांजो पुरोहित निकितो आहे उनखे ही पैटर्न पातल आहे, जंहिंमें तव्हां अंदाज़ो लॻायो त हीअ केॾी मुक़दस शइ आहे। अजरक न पर उहो समूरो प्रोसेस, समूरो पोरियो ऐं ख़बर न आहे त केतिरियूं जंगियूं लॻियूं हूंदियूं इंसानी तारीख़ में, ख़बर न आहे केतिरनि इंसाननि जो खून थियो हूंदो, केतिरियूं कामयाबियूं थियूं हूंदियूं, केतिरियूं नाकामियूं थियूं हूंदियूं। उनखां पोइ बि हिन अमानत खे हज़ारे लखे सालनि जे सफ़र मां बचाए अची करे असां ताईं पहुचायो वियो आहे। त हाणे इहा इंसानी तौर ते ज़िमेवारी बणिजे थी हिन नस्ल जी त इन्हनि जेके सकाफ़ती क़दुर आहिनि, जेके सकाफ़ती रिवायतूं आहिनि, जेकी सकाफ़ती शयूं आहिनि उन्हनि खे ट्रांसफर कनि अॻे नस्ल ॾांहुं, छाकाणि त हुननि ते हज़ारे सालनि जो भार आहे असांजे नस्ल ते, त असीं उन्हनि खे अॻिते कयूं। त हीअ का नंढड़ी ॻाल्हि नथी हुजे जेका हीअ कजे थी। मिसाल तौरु औरत सुईअ जे टोपे सां का रिली ठाहे थी, को बुके जो भर्त भरे थी, त इहा रुॻो हिकिड़ी सुई नथी हले, उनजे पुठियां तव्हां ॾिसंदो हज़ारे सालनि जी सोच जो सफ़र आहे ऐं इन सोच जे सफ़र इंसानी तरक़ीअ खे अॻिते वधायो आहे। इन सुई ऐं इन अॾाणे ऐं इन कपिड़े जे वसीले हितां जी जेके
कपिड़ो हुयो उहो तव्हांखे समूरी दुनिया में लंका ताईं वेंदे नज़र ईंदो हुयो, ट्रेड थींदो नज़र ईंदो हो। उनजे करे असांखे उहे जेके मिसिंग पासा आहिनि, मिसाल असां हिकिड़े ज़माने में जेकॾहिं हितां जा वापारी लंका ताईं वञी पिए सघिया, अरब दुनिया ताईं वञी पिए सघिया, रेशम ॾिसी पिए सघिया, त हींअर छो नथो असांजो माण्हू वञे, जो घटि छो थो वञे, वधीक वञणु घुरिजे। इन्हनि सभिनी पासनि ते सोचण जो बि ॾींहुं आहे, मौक़ो ॾिए थो त उन्हनि पासनि ते सोचे त मिसिंग पासनि जो छा थियो। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि में हिकिड़ी मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि क्लिक थी आहे त 5000 साल पुराणी असांजी हिन अज़ीम धरतीअ जी जेका रिवायत आहे, जेका सकाफ़त आहे, तहज़ीब ऐं तमदन आहे, उन में ॾिठो वञे त केतिरियूं क़ौमूं मिसार जी मिटिजी चुकियूं हूंदियूं, पर माना असां ख़ुशनसीब आहियूं जो असां पंहिंजी शनाख़्त उहा ई खयों अचूं पिया, उन में असांखे इनोवेशन मिले पई, त ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। अच्छा सर, ऐं इहो बि पुछणु चाहींदसि त कल्चर इकोनॉमिकली कीअं असांखे कल्चरल जो जेको सोर्स आहे इकोनॉमिकली असांखे कीअं फ़ाइदो पहुचाए सघे? ॾिसो, ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे। ॾिसो, कल्चर में सिंपल ॻाल्हि वरी वरी असीं चऊं था पिया त रुॻो कपिड़ो लटो न आहे। असांजो कल्चर छा आहे? असांजो कल्चर म्यूज़िक बि आहे। सॼी दुनिया में जेकी सिंधी म्यूज़िक आहे उहा सदियुनि खां हलंदी रही आहे न, उहा हलंदी रही आहे। ऐं उहो जेकॾहिं म्यूज़िक तव्हां उन सतह जी तयारु कयो था पिया त उहा तव्हांजा तव्हां वेरी फ्रैंकली असांजा जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि जिन उन सतह जो कमु कयो आहे, आबिदा परवीन जो नालो जॾहिं असां खणूं था पिया मिसाल तौरु हींअर, त हींअर त आबिदा परवीन माशाअल्लाह कल्चरली रिच आहे, मुआशी तौर ते रिच आहे, पर ॾिसो हुनजे उन कल्चरल पावर ई हुनखे उते पहुचायो, न त उहो लाड़काणे जे हिकिड़े ग़रीब घराणे जी छोकिरी हुई न। साॻियो हाल असीं ॾिसूं, खोड़ नाला खणी सघूं था, सनम मारी जो नालो खणी सघूं था पिया। आर्ट जेको आहे उहा वॾी विथ आहे, उहा हिकिड़ी राति में मतिलबु हुनजी सलाहियत इहो छा आहे, सकाफ़ती एबिलिटी आहे न हुनजी। हिकिड़ी राति में तव्हां 5-5 मिलियन रुपया हुननि खे ॾियणा पवनि था, त इहो औकात ॻाल्हि आहे न जेका हुजे थी पई। ऐं जेकी उहा तव्हां ॻाल्हि कई न त हज़ारे सालनि जे सफ़र मां इहे असांजी शयूं कीअं बदिलियूं आहिनि, उन्हनि शयुनि खे उन नज़र सां बि ॾिसण जी ज़रूरत आहे। असांजे शेख हयात साहिबु सेवण लाइ, सेवण मिसाल तौरु हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे सिंध जा, सॼी दुनिया जे तख़्ते ते या न पर हिन जे पाकिस्तान जे हिसे में 3 या 4 शहर आहिनि जेके सिकंदर यूनानी, सिकंदर आज़म जंहिंखे चऊं था, अलेक्जेंडर द ग्रेट जे ज़माने खां अॼु ताईं लिविंग सिटीज़ आहिनि। उन ज़माने में ज़िंदा शहर हुया ऐं अॼु बि ज़िंदा शहर आहिनि, उन्हनि में हिकिड़ो सेवण आहे। ऐं उनजे करे ई त ॾिसो न, ऐं उनजी जेकी ताक़त आहे असांजी पंहिंजी बहादुरीअ जी, इवन जेको फ़न हर्ब आहे, जेको जंगी जेकी स्किल आहिनि उन्हनि जो बि, उनजे करे ई असीं बचंदा रहिया आहियूं न। ईअं त न आहे त सभु आयो लताड़े विया, असां वटि उहा कहाणी बि आहे। ऐं पोइ ॾिसण अयाज़ जेको हू चयो आहे न त जेतो अञा न ॼातो केरु दे सवासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिटी अणासी, आया विया सिकंदर सेवण अञा उते आहे, ही खीरथर खड़ो आहे, वेंदा रहिया वनासी। मतिलबु सदियूं गुज़री वियूं जॾहिं ही शहर असांजा मौजूदु आहिनि, त उन्हनि में असांजा फ़ख़ुर त ज़मके थो पियो, पर ज़िमेवारी इहा आहे त अॻियां असीं कीअं हलंदासीं। सही। अच्छा, जेकॾहिं पाण सिंध जे हुनरनि ते थोरी नज़र विझूं, ही साम्हूं मूंखे जेको आहे सो इहा टिक वारी अजरक नज़र अचे पई, इन में बि असां इनोवेशन ॾिसूं पिया, सो थोरो हुनरनि बाबति बि तव्हां आसानी करियो। ॾिसो, ही जेको इहो अॼोको स्टूडियो आहे ॿाहिरां टीवी ठाहियो आहे, उहो लॻभॻि सिंध जे क्राफ्ट जो म्यूज़ियम ठहियल आहे न। तव्हां ॾिसो मुंहिंजे साम्हूं पासे ई जेको शोपीस लॻल आहिनि, उन में तव्हां धागे जो कमु बि ॾिसो था पिया, भर्त जो कमु ॾिसो था पिया, हिन पासे तव्हां हीअ जेको चुनरीअ ते कमु थियल आहे, गुल जो कमु थियल आहे, हीअ पोयों रिलीअ जा टुकड़ा आहिनि, जे सॼी हिकिड़ो पूरो म्यूज़ियम ठहियल आहे। ऐं इन में मां वरी इहा ॻाल्हि थो कयां पियो त हीअ ईअं न आहे त हिकिड़ी राति में पैदा थिया आहिनि, हिननि में असांजे सदियुनि जो नूर निचोयल आहे, असांजे वॾड़नि जो, असांजे वॾड़ियुनि जो, सभिनि जो नूर निचोयल आहे। ऐं अॼु बि इहो कमु उहे माण्हू कंदा रहनि था पिया। कमर्शलाइज़ जो आहे, इहा ॻाल्हि सही आहे त हुन में एक्सप्लॉइटेशन जो अंसर मौजूदु आहे, पर उनजे बावजूदि दुनिया जे आॾो जॾहिं हीउ कमु अचे थो पियो त दुनिया हिनखे उन अंदाज़ में वठे थी। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी थिए पई त हीउ जेको असांजो हुनरमंद आहे, क्राफ्टमैन आहे, जेको अजरक ठाहे थो पियो, हिन वक़्तु मिसाल तौरु मां मटियारीअ में वियो आहियां, हाला में वियो आहियां, नसरपुर में वियो आहियां, ॻोठनि में वियो आहियां, इवन मेड़ में अजरक ठहे थो पियो, कश्मीर में खुसो ठहे पियो, थरपारकर में चुनरी ठहे पई, अलाए सभु हर सिंध जे हर शहर खे पंहिंजो रंग आहे। इन्हनि सभिनी खे जेकॾहिं पैट्रोनेज कजे, जेका थोरी घणी थींदी बि रहे थी, पर अञा वॾी पैट्रोनेज सरकार हिकिड़ी लिमिटेड कंदी, असांखे पैट्रोनेज करणी आहे। जेकॾहिं अॼोके ॾींहं ते आहे त असीं कोशिशि कयूं त ओरिजिनल जेकी अजरक आहे उनखे पढ़ण जी कोशिशि कयूं, जेका 14-15 प्रोसेस मां निकिरे थी, ऐं उनजी ख़ुशबू बि आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त अजरक ठाहिण में
छेणू जेको आहे न जानवर जो उहो इस्तेमाल बि जी थींदो जी आहे बिल्कुलु पर जॾहिं उहो निकिरे थो त उन में उहो कीअं गुलो गुलज़ार हुनजी हा, ख़ुशबू ई बि करे थो छॾे बिल्कुलु। तव्हांखे अंदाज़ो ई न थींदो आहे त अच्छा तव्हां सम्झंदा त हुन में को चंदन लॻियल आहे पर मतिलबु हुनजी इहो सॼो पोरियत जो हथनि जो कमाल आहे पोरियत जी हथनि जी कुदरत आहे जेका हुनखे ठाहे थी पई इन करे उन्हनि पोरियतनि जो बि क़दुरु करणु घुरिजे ऐं उन्हनि इन क़दुरनि जो बि क़दुरु करणु घुरिजे त हीउ मामिलो हिते न आहे थियो आहे हीउ ॾिसो हीउ मानीअ जी असां जो हाट पाट आहे असांजो जदीद ट्रेडिशनल हाट पाट आहे जेको हाणे चयल आहे केॾो हसीन आहे त इन इहे सॼी दुनिया ई शयूं जॾहिं ॾिसे थी त उन्हनि खे प्यारु करे थी ऐं उन मां तव्हांजो इमेज ठहे थो त केतिरा ख़ूबसूरत माण्हू आहिनि अंदर जा ख़ूबसूरत केतिरा आहिनि हिन जा ज़हन केतिरा तख़लीक़ी आहिनि त केतिरा ख़ूबसूरत आहिनि हीउ तव्हांजो तारीफ़ आहे तव्हांजो चहिरो तव्हांजो तारीफ़ न आहे तव्हां हीअ हथ जा हुनर तव्हांजो जेको आर्ट आहे क्राफ्ट आहे उहो तव्हांजो तारीफ़ आहे तव्हां बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया ऐं सिंध त असांजी हसीन आहे हर पासो हर रंग इलाही हसीन इलाही ख़ूबसूरत आहे सर सिंध जा माग मकान समुंड बिटाई घोट पोइ लाल जी चादर केॾी हसीन सिंध आहे कीअं हीउ जेको तव्हां जे ज़िक्र कयो था पिया न उहो हिकु कल्चर में ॿ शयूं चइबियूं आहिनि हिकिड़ो चइबो आहे टेंजिबल कल्चर ॿियो चइबो आहे इनटेंजिबल कल्चर कल्चर जेको हिकिड़ो ॾिसिजे ॿियो जेको ॾिसिजी न सघिजे मिसाल तौरु ख़ुशि अख़लाक़ी इनटेंजिबल कल्चर आहे न मतिलबु तव्हां ॾिसी नथा सघो मिसाल इन करे टेंजिबल कल्चर में हीअ जेके शयूं आहिनि इहो हाणे उन में वरी पोइ तव्हां हिकिड़ो त हीउ तव्हां जंहिं सोफ़ा ते असीं वेठा आहियूं काठ खे जंहिं क़िस्म जो हुस्न जेके हथ था कनि था पिया तव्हां अंदाज़ो लॻायो त उन्हनि हथनि जो ज़हन केतिरो ख़ूबसूरत हूंदो हिन काठ खे केॾो हसीन कंदा हीअ काठी न त तव्हां आमतौर ते ॾिसो केॾी सादी सूदी हुजे थी उनखे कीअं हुस्न पैदा थियो थो पिए पोइ जेके हीअ असांजा माग मकान आहिनि तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं हिकु अहिड़े ज़माने में जॾहिं कम्यूनिकेशन न हुयो जॾहिं ट्रांसपोर्ट न हुयो जॾहिं तव्हां वटि रोड रस्ता न हुया जॾहिं ट्रकूं न हुयूं जहाज़ न हुया बहरी जहाज़ न हुया तॾहिं इहो जेको रनीकोट आहे कीअं ठहियो हूंदो एॾो वॾो रनीकोट कहिड़नि माण्हुनि ठाहियो हूंदो मतिलबु जेकॾहिं असीं सोचो त इहो जेको कोटड़ी जो क़िलो आहे इहो कीअं ठहींदो आमरीअ जी तहज़ीब कीअं ठही हूंदी मुंहिंजे दड़े में माना जॾहिं दुनिया अञा ताईं सॼी दुनिया चवे थी न वरी वरी उहा ॻाल्हि कयूं था पिया त जिन माण्हुनि वटि अञा तसवुरु न हो तॾहिं उन्हनि वटि टाउन प्लानिंग जो तसवुरु आहे त छा हीअ शहरी एरिया आहे हीअ रहाइशी आहे हीअ कारोबारी इलाइक़ो आहे हीअ ड्रेनेज जो सिस्टम आहे हीअ ॾाकण आहे हीअ ऐं हथ मिले त उतां सा नाचणीअ जी मूर्ति मिले ऐं मिले त उतां को हथियार न मिले माना यानी हू जंग बि पसंदि न हुया ऐं जेकॾहिं नाचणीअ जी मूर्ति मिले थी त न ख़ातून नचंदी हूंदी ऐं हुन रक़्स कयो आहे त उहो ज़रूरु रक़्स बीट ते कयो हूंदो यानी इंस्ट्रूमेंट हूंदो म्यूज़िक हूंदी त हीअ उहो बाग़ असांजा बाग़ रुॻो दीवारूं न आहिनि रुॻो किला न आहिनि उन्हनि जूं अंदरि जेकी कहाणी आहे उहा असांजे नौजवान नस्ल खे असांखे ख़ुदि हर नस्ल खे सम्झणी आहे त इन जे अंदरि कहाणी कहिड़ी आहे बाज़ारि ॾिसो त रनीकोट हुजे या जिन किलनि जी ॻाल्हि कयूं था चई किलो आहे पर पोइ उन वक़्तु सोचिजे त हीअ उन ज़माने में जॾहिं न रोड हो न रस्तो हो न ट्रक हुई न जहाज़ हो न समुंडी जहाज़ हुयो कीअं ही सामान पहुता ऐं कीअं हिननि माण्हुनि एॾी हसीन पर्बत ठाहे छॾिया हुया त इहे ख़ुदि माण्हू केतिरा बहादुर हुया केतिरा मज़बूत हुया ख़ुदि क्रिएटिव हुया ऐं असीं हिकिड़े हवाले सां फ़ख़ुरु करे सघूं था पिया चई सघूं था पिया त असीं एतिरनि हसीन माण्हुनि जा पोयर आहियूं हुननि जो औलाद आहियूं जॾहिं असीं हुनजो औलाद आहियूं त पोइ हीअ सभु ज़िम्मेवारियूं असांखे संभालियूं आहिनि हीअ हैदराबाद जो हसीन किलो जेको ॾिसिजे थो पियो उन किले ते दुआ लिखाई आहे ग़ुलाम शाह कलोड़े मुंहिंजा मौला हिन शहर खे अमन जो शहर बचाइजांइ जेका बहरहाल दुआ हज़रत अली साईं सां बि मनसूब आहे त माना ही सोचींदा छा हुया को तव्हांखे हिते इन क़िस्म जो शहर मिले थो शिकारपुर जी ढक बाज़ार कीअं आहे हींअर ॾिसो त दुनिया कीअं उनखे ॾिसे थी त हींअर के ज़माने में इहो मुमकिन आहे त किले खां हीराबाद ताईं लॻभॻि 3 फरलांग जो पंधु आहे पर उहे जेकॾहिं कंहिं ॾाढे बंदि थियल तव्हां उनखे ॾिसो त तव्हां किले ते बीहो त हीराबाद ते तव्हांजी नज़र वञे सिधी बाज़ार ठहियल अहिड़ो आर्ट कंहिं वटि आहे छा इहो त हितां जो ई हुस्न आहे न दरियूं नंढड़ियूं नंढियूं शयूं तव्हां त वॾनि मागनि मकाननि जी ॻाल्हि पई कई
तव्हां घरनि में वञो मॉलनि ते वञो उन्हनि में केतिरियूं कहाणियूं पियल आहिनि जेके हाँ तव्हां सही था चओ माना स्टिल ऐं जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि करियां हैदराबाद में हीअं रेयरली सर वञणु थींदो आहे न त जेके पुराणा दरियूं नज़र ईंदा आहिनि न उहे पुराणी बिल्डिंग्स माना हैरत ईंदी आहे त एतिरा क्रिएटिव एतिरो तहक़ीक़ी ज़हन उन्हनि माण्हुनि जो हुयो उन टाइम में जो एॾो ख़ूबसूरती सां उन्हनि सजायो पिए ऐं जेको असांखे ॿुधायो वेंदो आहे त हैदराबाद खे पोइ गुलाब जे पाणी सां धोतो वेंदो हुयो सो इन ॻाल्हि ते वरी पोइ मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि तरी ईंदी आहे तिर जी गुथी सिंध साईं मोहम्मद इब्राहिम जो जहिड़े तरीक़े सां उन शइ खे एक्सप्लेन कयो पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा तिर जी गुथी बि आहे पर हुनखे जागे बि पई थी मतिलबु जागे पई थी हर दौर में जो साहिब जी तव्हां ॻाल्हि पिया था कयो मतिलबु जो साहिब या इन्हनि स्कॉलर्स जो कंट्रीब्यूशन घटि आहे छा सो सर अदब त यकीनन पाण ॻाल्हाईंदासीं पर साम्हूं नज़र पवे पई जेको असां वटि स्क्रीन ते ॾेखारियो वञे पियो 4 डिसंबर सकाफ़ती ॾियारो बोर्ड मुतासिरीन जे नाव तस्वीरूं लॻल आहिनि त माना इहा शइ निगलेक्ट कोन था करे सघूं न ॾिसो बोर्ड इहो बोर्ड असांजे कल्चर जो हिसो आहे हीअ हिन भेरे त बरसाती बोर्ड पई हुई क्लाइमेट चेंज आयल आहे सॼी दुनिया दाहूं कयूं आहिनि त क्लाइमेट चेंज जे करे इहो मामिलो थियो आहे पर ॻाल्हि इहा आहे त असांखे कुझु करिणो पवंदो हिन बोर्ड बि असांजी कल्चरल जेकी एनर्जी आहे उनखे ज़ाहिर कयो उहा इहा आहे त मिसाल जॾहिं केर बि न पिए पहुतो त माण्हुनि हिक ॿिए जी वावर कई माण्हुनि हिक ॿिए कहाणी इहा आहे त जेकॾहिं अॼु मुश्किल में आहिनि त सरकार खे ॿियनि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं इहे माण्हू ॿिया न आहिनि इहे ई माण्हू आहिनि जे तव्हांजो मुस्तक़बिल ठाहींदा माण्हूअ खां सवाइ दुनिया का बि न आहे ख़ैरपुरनाथनि शाह जेकॾहिं ॿुॾल आहे त सिंध उदास आहे जेकॾहिं नए कोट में पाणी आहे त सिंध उदास आहे ऐं उन्हनि सभिनी हंधनि ते सरकार खे त अॻिते अचणो ई आहे पर असां सभिनी खे बि अॻिते अचणो आहे सही त इहो उत्साह पैदा करणु खपे ऐं हिमत पैदा करणु खपे यकीनन इन में स्क्रीन्स जो बि रोल आहे असां चई सघूं था त ज़िंदगी जो नक्शो उहो ढांचो वॾनि पिया उनखे कीअं था ॾिसो कीअं उत्साह बख़्शींदो ॾिसो असांजे सोसाइटीअ जे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स पंहिंजो कमु कयो आहे हाणे ज़ाहिर आहे उहा कमज़ोरी हूंदी सरकार ते तनक़ीद मौजूदु आहे छाकाणि त उहा बर वक़्तु नथी पहुचे सरकार तनक़ीद इन करे बि वधीक आहे जो सरकार मां उमेदूं वधीक हूंदियूं आहिनि वसीला बि उन्हनि वटि हूंदा आहिनि पर असां इहो ॾिठो त मिसाल तौरु ॻोठ जेकॾहिं ॿुधा त माण्हुनि हिक ॿिए जी मदद कई इहो बि शौर न रुॻो इहो थियो पर तव्हां इहो ॾिठो त कैंपूं जेके आहिनि ॿुॾ सतायलनि जूं उन में स्कूल हलणु शुरू थिया मतिलबु यानी तव्हांजी तइलीम मिसाल ही जेके ॿोॾ सतायलनि जूं कैंपूं आहिनि या घर आहिनि उन में तव्हां जहिड़ियूं नंढियूं छोकिरियूं आहिनि औरतूं आहिनि उहे जंहिं क़िस्म जो आर्ट क्राफ्ट जो कमु कनि पियूं थियूं उहो कमाल थींदो हुई 16, 17, 18 ते कराचीअ में अहिड़ो हिकिड़ो क्राफ्ट फेस्टिवल थिए थो पियो जंहिंमें ॿोॾ सतायल जेके ख़ासि तौर ते ख़वातीन आहिनि उन्हनि जो कमु डिस्प्ले कयो वेंदो जीअं उन्हनि खे मदद बि थी सघे ऐं उनजे कम में ऐं इहो असां ॾिठो बि आहे उमरकोट खां वठी सांगड़ खां वठी जेकबाबाद ताईं ऐं लाड़काणे ताईं तव्हां घरनि में वञो जेके ॿोॾ सतायल माण्हुनि पंहिंजे झुगियुनि में वेही करे जेके उस निटण उस में वेठल हुया उन्हनि उस में वेही करे जंहिं क़िस्म जो क्राफ्ट जो कमु कयो आहे उहो तमामु हसीन कमु आहे ऐं उन सॼे कम खे उहा ई ताक़त आहे जंहिंजे वसीले माण्हू सर्वाइव करे थो ज़िंदा रहे थो न तव्हां बिल्कुलु सही चओ पिया ऐं माशाअल्लाह सां तव्हां वसी ज़हन रखंदड़ आहियो ऐं त बिल्कुलु तव्हांजे अॻियां त ब्लैंक आहियां मूंखे ख़ुशी थी मां सम्झां थी मुंहिंजे लाइ ऑनर आहे त तव्हां सां वेही करे तव्हां बिल्कुलु सही चओ पिया ऐं तव्हांजी बि त रिहाण आहे मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जे माण्हुनि सां सो असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया हुन खां पोइ ॿारड़ा बि इंतज़ारु कनि पिया सो ॿारड़नि सां बि वक़्तु गुज़ारिबो असांखे बि इंतज़ारु आहे त असीं ॿारड़नि सां मुलाक़ात करे सघूं यकीनन तव्हां बिल्कुलु सही चओ पिया सो व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ असां वधूं पिया वरी जल्दी सां हाज़िर थियूं था हिन सकाफ़ती ईद जी स्पेशल ट्रांसमिशन में वेलकम बैक नाज़रीन ईद जे हिन स्पेशल ॾिहाड़े में जेका असांजी सकाफ़ती ईद आहे जंहिंखे असां ईद चऊं था ऐं यकीनन इहो ॾींहुं असांजो ईद जे मिसल थिए थो सो हिन स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे आऊं ॿीहर भली कार चवां थी ऐं हिन सेट ते ॿारड़ा पहुची चुका आहिनि
ऐं माना ॿारड़ा मौजूदु आहिनि त असांजे हिन स्पेशल ट्रांसमिशन जी सूंहं अञा वधी वई आहे। ऐं मां ॿुधाईंदी हलां त जेके लीड कनि पियूं नंढनि ॿारनि खे असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि शाइस्ता मेमण साहिबा, पाण एडवोकेट बि आहिनि, सॉल्यूशन प्रोवाइडर अकेडमी पाण रन कनि थियूं, पंहिंजी अकेडमी अथनि ऐं ॿारनि खे ट्यूशन बि ॾियनि थियूं ऐं ॿारनि खे मुख़्तलिफ़ ॾिहाड़नि जे हवाले सां जेका बि सेलिब्रेशन थींदी आहे त उन में पार्टिसिपेट बि कराईंदियूं आहिनि। सुठो संदन रोल आहे। मलिका चवां थी तव्हांखे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। ज़बरदस्त। अच्छा माना हूअं तव्हां एडवोकेट बि आहियो, माना हिकिड़ो तव्हांजो प्रोफेशन बि आहे, वरी गॾो गॾु अकेडमी बि हलायो पियूं, सो कीअं लॻंदो आहे, कीअं महसूसु थींदो आहे? सुठो महसूसु थींदो आहे। मतिलबु इहो आहे त हर कंहिंखे पंहिंजो पाण अर्न करणु घुरिजे, इहो त पंहिंजी इंसान खे पंहिंजी मोहताजी कान्हे। हा हा हा, सही था चओ, बिल्कुलु इहा सुठी सोच आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सो जॾहिं तव्हां इनकम जी ॻाल्हि कई आहे, सो तव्हांजी अकेडमी बि आहे त माना एजुकेशन जी ॻाल्हि थिए थी। सो व्यूअर्स, अॼु जो ॾिहाड़ो त हूअं माना असां ॿुध मुतासिरीन जे नाव करियूं पिया, पर ॾिठो वञे त मेहरान टीवी हमेशह जेके तालीम जे हवाले सां नारा बुलंद कया आहिनि, तालीम जे हवाले सां जेका उन्हनि जी जिदोजहद रही आहे, कोशिशूं रहियूं आहिनि, काविशूं रहियूं आहिनि, सो उनखे बि ख़राज तहसीम असां पेश कयूं था। ऐं ख़ूबसूरत असांजो ही सेट आहे जंहिंमें ॿारनि जी परफॉर्मेंस अॼु अव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदी। ऐं स्पेशली जेकॾहिं ॾिठो वञे त माना ईद हुजे या अहिड़ा ॾिहाड़ा ईद जीअं जेके सेलिब्रेट थियनि था, सकाफ़ती ॾिहाड़ा, उन में स्पेशली जेका ख़ुशी हूंदी आहे उहा ॿारनि जी हूंदी आहे। तो पाण हलूं था ऐं ॿारनि जी परफॉर्मेंस खे असां इंजॉय कंदासीं। तमामु सुठी, तमामु बहितरीन परफॉर्मेंस नंढनि ॿारनि जी। ऐं ॿारड़ा त माना गुल न, ही ॿ नंढड़ा जेके नंढड़ी ऐं नंढड़ो पासे में वेठा आहिनि, ईअं लॻे पियो त ॿ गुलड़ा नंढड़ा पासे में वेठा आहिनि। ऐं तमामु सुठो लॻे पियो नंढनि ॿारनि जी परफॉर्मेंस ॾिसी करे। ऐं हूअं बि जेका प्रैक्टिस ॿारनि खे कराई वेंदी आहे त पोइ साम्हूं ईंदा आहिनि त थोरो समटाइम्स ईअं मुरझाइजी बि वेंदा आहिनि, पर ॾाढो सुठो लॻो, सुठी कोशिशि आहे शाइस्ता तव्हांजी। तव्हां ॿुधायो पंहिंजी अकेडमी जे हवाले सां थोरो कंटिन्यू कजो त कहिड़ी क्लास ताईं तव्हां पढ़ायो पिया ऐं कीअं पूरो सेटअप आहे, सिस्टम आहे, टीचर्स बि हायर थियल आहिनि? न, टीचर्स हायर कोन्हनि थियल फ़िलहाल, त मां अकेली हैंडल कंदी आहियां।
आऊं हैंडल कंदी आहियां हिननि खे सही ऐं मैट्रिक क्लास ताईं माशाल्लाह सां आहिनि मुंहिंजे ॿार सही अच्छा पोइ माना हूअं जीअं एक्स्ट्रा करिकुलम या को करिकुलम एक्टिविटीज़ जी असां ॻाल्हि कयूं त उन में माना चई सघूं था तव्हांजो सुठो किरदारु हूंदो आहे ॿारनि खे प्रिपेयर बि कयो थियूं केतिरी मुश्किल थींदी आहे थोरो स्टार्टिंग खां बि ॿुधाइजो कीअं सोचियो त ठीकु आहे एडवोकेट त तव्हां आहियो पर अकेडमी बि रन करणी आहे जी एक्चुअली मतिलबु ॿारनि जी हिकिड़ी ख़ुशी हुई हुननि चयो त मिस असांजा पेपर्स थी वठनि असां हिकिड़ी पार्टी अरेंज कंदासीं सिंधी टोपी डे जे हवाले सां जहिड़ो हुननि जो ईद जो ॾींहुं हुजे उहो तव्हांखे हाणे वधीक ख़बर आहे ॿार हिन डे में इलाही ख़ुशि थींदा आहिनि सो इन हवाले सां हिननि घणो फोर्स कयो मिस असांखे जेको आहे न मतिलबु ॿी शइ माना करणी आहे डांस करणी आहे सिंधी टोपी डे असांखे करिणो आहे सेलिब्रेट करिणो आहे असांखे तव्हां साथ ॾियो मां चयो ठीकु आहे हाणे ॿारनि जी ख़ुशी में टीचर्स जी ख़ुशी हूंदी आहे वधीक हाणे सही ज़बरदस्त ॾाढो सुठो ऐं कहिड़ी क्लासिस ताईं पढ़ायो था मां नर्सरी खां वठी मैट्रिक क्लास ताईं पढ़ाईंदी आहियां इन खां ओ लेवल ए लेवल जा ॿार अची वेंदा आहिनि त उन्हनि खे वठी छॾींदी आहियां लेकिन बॉइज़ खां अलावा गर्ल्स सही सही ऐं पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां थोरो ॻाल्हायो एडवोकेट आहियो त तव्हांजी प्रैक्टिस हले पई या कहिड़े तरीक़े सां कमु हले पियो थोरो अल्हम्दुलिल्लाह ठीकु थो हले पहिरियां त मां मतिलबु बाइक ते ईंदी वेंदी आहियां कोर्ट हा बाइक हलाईंदी आहियां सो जी जी बाइक ते कोर्ट अचां बाइक ते वञा सिस्टर वग़ैरह खे कॉलेज वग़ैरह छॾे अचां ऐं इहा ई रूटीन आहे सही माना बाइकर तव्हां आहियो त स्टार्ट कीअं थियो छो त असां जेकॾहिं पंहिंजी हिन एरिया जी ॻाल्हि कयूं त यूजुअली असांखे अहिड़ो कुझु ॾिसण जे लाइ कोन मिलंदो आहे या ॾिसण लाइ मिले थो त सफ़ा रेयर सफ़ा घटि सो कीअं सोचियो कंहिं बाइक हलाइण सेखारी कीअं इजाज़त मिली एक्चुअली मूंखे पंहिंजे बाबा चयो हुयो त अगरि का छोकिरी बाइक हलाईंदी मूंसां प्रॉमिस कयो मुंहिंजे बाबा त अगरि मुंहिंजी का छोकिरी हलाईंदी त प्रॉमिस तव्हांखे वठी ॾींदसि त के स्टार्ट न कई मुंहिंजो बाबा हाणे जेसिताईं चैलेंजिंग सिचुएशन हुई माना सही सही त मुंहिंजो बाबा जेसिताईं मां स्टार्ट कोन कंदसि ॿियो कोई कीअं स्टार्ट कंदो कंहिंखे त स्टार्ट वठणी पवंदी न पोइ मतिलबु थोरा क्राइसिस में अची वियासीं बाबा जी थोरी मतिलबु ब्रेन ट्यूमर थियो थोरो बाबा बीमार थी पियो त उनखां बाद में एक्चुअली पोइ मां बाइक वरिती पंहिंजी फर्स्ट सैलरी ट्यूशन जी फर्स्ट सैलरी मां पंहिंजी बाइक वरिती उनखां अलावा पंहिंजी बाइक हलाइण स्टार्ट कई ऐं काफ़ी माण्हू मतिलबु मूंखे टीज़ कंदा हुया काफ़ी एप्रिशिएट बि कंदा हुया त पोइ सोचींदी हुअसि यार बाइक हलाए शायदि ग़लति थी कयां मूंखे पंहिंजी सेखारी कज़न हुई पुफी जो मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजे पुफी वारनि मुंहिंजे घर वारनि मुंहिंजो जाम साथ ॾिनो मुंहिंजी फैमिली मूंखे जाम सपोर्ट कयो पोइ उन्हनि मूंखे सुबुह जा 6 थींदा मूंखे उहो सेखारींदा हुया सुबुह जे टाइम रोड ते बाइक हलाइणु सेखारींदा हुया ईअं आहिस्ता आहिस्ता मां बाइक सिखी हुयसि पोइ मतिलबु जॾहिं बाइक हलाइणु स्टार्ट कई त जॾहिं बाइक मां कोर्ट खणी वेंदी हुअसि त काफ़ी माण्हू अहिड़ा जेके मूंखे टीज़ बि कंदा काफ़ी एप्रिशिएट बि कंदा हुया अजीब बि लॻंदो पर मां पंहिंजे कम ते फोकस करे ऐं इहो ॾिसंदी हुअसि त मूंखे पुठियां मुंहिंजो सपोर्टर्स मौजूदु कोई न आहे हा त इन खां पोइ मां अॻियां ॾिठो मुंहिंजो कोई बि न आहे जेको मूंखे सपोर्ट करे या छा इन करे मां सॼी दुनिया खे मतिलबु ईअं अंधी थी करे अखियूं बंदि करे अॻियां थी वियसि माना उहे जेके नेगेटिव वाइब्स आहियूं जी बिल्कुलु त उन्हनि खे माना तव्हां उन्हनि ते ध्यानु कोन धरियो बाक़ी जेके पॉज़िटिव कमेंट्स हुया उन्हनि ते यकीनन बख़्शियो हूंदो कीअं सम्झो था हिकिड़ो चेंज जेको असांजी सोसाइटी में घटि आहे छोकिरी बाइक हलाए थी केतिरो सुठो लॻंदो आहे ऐं जेके छोकिरियूं जेके हलाइण चाहिनि थियूं उन्हनि खे छा चवणु चाहिनि कोर्ट में फर्स्ट छोकिरी मां हुयसि बाइक स्टार्ट कई मूंखां पोइ काफ़ी छोकिरियूं हाणे बाइक खणी ईंदियूं आहिनि अच्छा ज़बरदस्त ॾाढो सुठो ऐं ईअं थींदो आहे रियरली तव्हां खां कोई छोकिरी पुछी वठे त शाइस्ता असांखे ॿुधा कीअं तूं शुरू कयो असांखे सेखार कंहिंखे सेखारियो आहे सेखारी आहे पंहिंजी दोस्तनि खे सेखारी आहे 2-3 दोस्तियूं आहिनि जेके सेखारी आहे इलाही उहो माना क्रेज़ी आहिनि बाइक जे लाइ इलाही क्रेज़ी आहिनि मुंहिंजी दोस्तियूं आहिनि उहे चवंदियूं असांखे रोज़ तूं सेखार पर मूंखे एक्चुअली टाइम न हूंदो आहे इन जे करे कोर्ट वरी ट्यूशन्स वरी घर बि सही सही माना हेक्टिक तव्हांजो स्केड्यूल आहे अच्छा भला सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां छा चवंदो तव्हांजी पंहिंजी कीअं तयारी हूंदी आहे अॼु तव्हांखे बि सकाफ़ती ड्रेस पातल आहे इहो इंसान जो हिकिड़ो सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ईद जहिड़ो ॾींहुं आहे जहिड़ो असांजो ईद जो ई ॾींहुं आहे इंसानु तयारु थी करे ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं इलाही ख़ुशि थिए थो इन माहौल में घणो माण्हू ऐं असां त 4 डिसंबर जो इंतज़ारु कंदा आहियूं की 4 डिसंबर अचे असां इन डे ते सभई निकिरंदा आहिनि सभई तयारु थींदा आहिनि त मतिलबु हिकिड़ो ईद जो ॾींहुं लॻंदो आहे न इन जी वजह सां अच्छा भला तयारियूं कीअं हूंदियूं आहिनि तयारियूं त ज़बरदस्त हूंदियूं आहिनि सभिनि जूं छा पाइणो आहे छा न पाइणो आहे इलाही मतिलबु हूंदो आहे अच्छा ईअं बि हूंदो आहे न त माना ईद जो ॾींहुं डिफरेंट हूंदो आहे सुबुह जो उथंदा आहियूं त माना
कुछ मुख्तलिफ एक्चुअली महसूस हिन थींदो में आहे भी सेम आहे, को हिन में डिफरेंस कोन्हे डिफरेंस कोन्हे को खाधे पीते जे हवाले हिन सां में बि जी सुबुह जो माण्हू उथे थो, सुबुह जो माण्हू तयार थिए थो, मां हलणो आहे, तयार थियणो आहे, फंक्शन आहे, सेलिब्रेट करणो आहे, जी ईअं आहे। सही ज़बरदस्त, जी ॾाढो सुठो। ऐं ॿियो ड्रेसिंग्स जे हवाले सां थोरो ॿुधाइजो, कीअं सिलेक्शन हूंदी आहे, सिंधी जॾहिं ड्रेस पहिरणी आहे सकाफ़ती ॾिहाड़े ते स्पेशली, हर छोकिरी जी तयारी हूंदी आहे, हा बिल्कुलु, ईद जीअं तयारी हा हूंदी आहे, बिल्कुलु। तव्हां पंहिंजी तरफ़ खां ॿुधाइजो पंहिंजी फैमिली में कीअं माहौल हूंदो आहे। बस असांजो इहो ई हूंदो आहे, मुंहिंजूं सिस्टर्स मूंखे कॉल कंदियूं आहिनि, हाणे मैरिड आहिनि त कॉल कंदियूं आहिनि त हिक ॿिए खां पुछंदा आहियूं त मक़सदु छा पाइणु खपे, छा न पाइणु खपे, कीअं ड्रेसिंग करणु खपे, कहिड़ी ड्रेसिंग, मतिलबु हिकिड़ी हिक ॿिए जी सलाह वठंदा आहियूं, पोइ बसि। सही, ॾाढो सुठो। जी अच्छा, माना हूअं त तव्हां एडवोकेट आहियो, वरी गॾो गॾु पंहिंजी अकेडमी बि हलायो पियूं, थियण त तव्हांखे टीचर खपे हा, पोइ तव्हांजो प्रोफेशन चेंज आहे, वरी गॾो गॾु प्रैक्टिकली सुठी ॻाल्हि आहे, अर्निंग जे हवाले सां बहितरीनु ॻाल्हि आहे, जी पर पोइ कीअं सोचियो त एडवोकेट थियणो आहे, फील्ड्स त काफ़ी सारियूं आहिनि न। एक्चुअली मूंखे शुरू खां ई एडवोकेसी जो शौक़ु हुयो, शुरू खां ई। तॾहिं खां मूंखे शौक़ु हुयो त जॾहिं मां ॾिसंदी हुयसि एडवोकेट खे ॿाहिरि कोर्ट जे तरफ़ वेंदा हुआसीं, बाबा सां ईंदा वेंदा हुआसीं शॉपिंग वग़ैरह जे लाइ, त ॾिसंदी मां चयो हिकु ॾींहुं मां बि एडवोकेट ठंदसि, ऐं थी वियसि ख़ैर सही सही, सां। जी जी अस्मा जहांगीर खे त तव्हां कोन ॾिठो, उन मां त इंस्पायर कोन थियो। न न उन कोन सही, थियसि, मां ज़बरदस्त, ॾाढो हूअं ई सुठो। पंहिंजो ई हिकिड़ो शौक़ु हुयो बसि। हा सही। ऐं तव्हां पंहिंजी तालीम जे हवाले सां ॿुधायो, स्टार्टिंग स्कूलिंग जो थोरो, ऐं पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो टाइम आहे स्कूलिंग खां पोइ कॉलेज जो टाइम थी अची जो। जी जी, उहे यूनिवर्सिटी ऐं कॉलेज जा ॾींहं जॾहिं इंसानु अॻियां वधे थो, वरी पुठियां यादि था अचनि त कॉलेज जो ॾींहं सुठा हूंदा हुया, स्कूल जा ॾींहं सुठा हूंदा हुया। सही सही, हा ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻे पियो तव्हां सां ॻाल्हाईंदे। ऐं ॿियो ॿुधायो, स्पेशल जॾहिं ॿारनि जी तयारी हूंदी आहे त तव्हां खे केतिरो हूंदो आहे, हिकिड़ो थी वेंदो आहे न, टेंशन बि थी वेंदो आहे त बाबा ॿारनि खे रेडी करिणो आहे, किथे परफॉर्म हा, मूंखे कराइणो आहे। ॿारनि जी खां वठी कल्ह बि 9 बजे ताईं राति जो वेठा आहिनि, ऐं घणी माना प्रैक्टिस कयनि, कल्ह खां वठी माना घर में ई वेठा हुया न मुंहिंजे, त असांखे माना ख़राबु कोन्हे करणी, सही करिणो आहे, इलाही टेंशन में आहे सभु, इन खां वधीक वरी मां। सही, पाण ट्रांसलेशन खे अॻियां कंटिन्यू कयूं था, ॿारनि जो टेबलो बि आहे, लोंग पुट आहे थालीअ में, सो असां नंढनि ॿारनि जो टेबलो ॾिसंदासीं।
वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही शाइस्ता, सुठी कोशिशि आहे तव्हांजी। यकीनन ॿारड़ा न ऐं इन्हनि परफॉर्मेंस सां या कुझु बि कोई ॾिहाड़ो सेलिब्रेट में उहो कॉन्फिडेंस यकीनन पैदा थी वेंदो। हुनजे पोयां पेरेंट्स जो हथु हूंदो आहे, उस्तादनि जो हथु हूंदो आहे, ऐं ॿारनि खे अॻियां वधाइण में यकीनन पोयां सपोर्टर्स जेके हूंदा आहिनि उहे पेरेंट्स हूंदा आहिनि, उस्ताद हूंदा आहिनि। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो असांखे, ऐं असांजा ही जेके बि तव्हांजे इंस्टीट्यूट जा ॿार आया हिननि रौनक बख़्शी असांजी हिन स्पेशल ट्रांसमिशन खे। व्यूअर्स हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, ट्रांसमिशन जारी रहंदी ऐं असांजी सिंध सदाईं ख़ुशहाल रहंदी, जेको ॿोॾि मुतासिरीन जे लाइ ॾियारो असां सेलिब्रेट कयूं पिया। सो यकीनन अॻियां ट्रांसमिशन जारी रहंदी, हुन में असांजा ॿिया होस्ट मौजूदु हूंदा। सो हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, अल्लाह वाहिद।